बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरीं त समूरी सिंध खे सलाम या अली मदद हक़ मौजूद जीअं सिंध जीअं लतीफ़। भलीकार चवां थो सभिनी प्यारनि दोस्तनि खे महिरबानी सभिनी दोस्तनि जी नंढड़ी हिकिड़ी गुज़ारिश पाण कंदा आहियूं समूरी सिंध खे सभिनी दोस्तनि खे त असांजे हिन प्रोग्राम खे बि जेकॾहिं वधि में वधि जेकॾहिं शेयर कयो तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी। अॼु असीं तरक़ी पसंद हाउस ते डॉक्टर कादिर मंगसी साहब सां चंद सेकंडनि में गॾु हूंदासीं, मौजूदु हूंदासीं। सॼी सिंध जे साम्हूं समूरी दुनिया जे साम्हूं डॉक्टर कादिर मंगसी साहब अॼु हिकु भेरो ॿीहर वरी असांजे फेसबुक लाइव प्रोग्राम सिंध सलामत अवाम आॾो में मौजूदु हूंदा। कुझु शाइरी जूं चंद सिटूं आहिनि, उनखां पोइ पाण डॉक्टर कादिर मंगसी साहब खे चवंदासीं त जीअं पंहिंजी कुर्सी ते अचनि त जीअं पाण प्रोग्राम खे अॻिते वधायूं। फिरिया बि न आहियूं, फिरिया बि न आहियूं, फिरिया बि न आहियूं, फुरिया बि न आहियूं, अञा कंहिं अघ में घुरिया बि न आहियूं। कॾहिं न विकिजण वॾी आहे क़ीमत, उन ई खां मुल्ह ॿियो मथे ई कोन्हे। घणा वया विकिजी, घणा वया लिखजी, घणा वया विकिजी, घणा वया लिखजी, असीं अञा ताईं तुरिया बि न आहियूं। असांजो माज़ी अव्हांजे अॻियां, असांजो हाल बि अव्हांजे साम्हूं। असांजो माज़ी अव्हांजे अॻियां, असांजो हाल बि अव्हांजे साम्हूं। जिते अव्हां आ बिहारे छॾियो, चुकासी ॾिस उतां चुरिया बि न आहियूं। असांजो पोरियो अव्हां तां घोरियो, अव्हांजो घोरणु असां लाइ गंज आहे। मगर अव्हांजे हीअं ते हाफ़िज़, मगर अव्हांजे हीअं ते हाफ़िज़, अलाए अञा छो हुरिया बि न आहियूं। हिननि सिटियुनि सां पाण डॉक्टर कादिर मंगसी साहब खे चवंदासीं त पंहिंजी सीट ते साईं अचनि त जीअं पाण प्रोग्राम खे अॻिते वधायूं। महिरबानी सभिनी दोस्तनि जी साम्हूं डॉक्टर साहब। अस्सलाम वालेकुम डियर सर, तव्हां ठीकु आहियो? महिरबानी अमी कीअं ठीकु आहे सर? अल्लाह जी महिरबानी, बिल्कुलु ख़ैर। महिरबानी साईं। महिरबानी दोस्तनि जी। जेकॾहिं आवाज़ जेकॾहिं क्लियर न अचे त ज़रूरु दोस्त असांखे कमेंट्स करे ज़रूरु ॿुधाइनि, असां सां शेयर कनि त जीअं असीं उन सॉरी अॼु तबियत में थोरी नासाज़ आहे, इन करे मोहरत दोस्तनि खां। कराची सिंध आहे अमन मार्च, जेको सुभाणे खां वठी 26 अक्टूबर खां 3 नवंबर ताईं काफ़िलनि जी सूरत में जेको सुभाणे सुबुह जो तरक़ी पसंद हाउस कासमाबाद हैदराबाद मां जंहिंजी शुरूआति थींदी। चंद सिटनि खां पोइ पाण डॉक्टर कादिर मंगसी साहब सां कराची सिंध आहे अमन मार्च जे हवाले सां ॻाल्हि ॿोल पाण शुरू कंदासीं। जेल त छा आहे फाही चाढ़ियो, जेल त छा आहे फाही चाढ़ियो, साड़े छॾियो भल सभई सिंध। संध, संध माना जिस्म जो हर हिस्सो हिकु हिकु हिस्सो। हाँ सॉरी सर, बिल्कुलु। मूर न मुड़ंदुसि चवंदो रहंदुसि, मूर न मुड़ंदुसि चवंदो रहंदुसि, जिए सिंध, जिए सिंध, जिए सिंध। वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जी। हिकु भेरो ॿीहर दोस्तनि खे ज़रूरु इहा गुज़ारिश कंदासीं त अॼोके प्रोग्राम खे वधि में वधि जेकॾहिं दोस्त शेयर कनि त दोस्तनि वॾी महिरबानी। पाण डॉक्टर कादिर मंगसी साहब सां ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कंदासीं। डॉक्टर साहब पाण ॻाल्हि ॿोल जी शुरूआति त कराची सिंध आहे अमन मार्च जे हवाले सां जेको अव्हांजो प्रोग्राम सुभाणे खां वठी 3 नवंबर ताईं आहे, त असीं चाहींदासीं त अॼोके हिन प्रोग्राम में जेकॾहिं इन जो शेड्यूल पहिरीं तफ़सील सां जेकॾहिं शेयर थी वञे त सुभाणे कहिड़े टाइम ते किथां खां या 26 खां 3 नवंबर ताईं जेको इहो मार्च आहे त इहो समूरी सिंध में आहे या काफ़िला उहे आस्ते आस्ते अचनि पिया, हैदराबाद खां शुरूआति थींदी, कराची में आहे सॼो। इहो जेकॾहिं शेड्यूल जेकॾहिं शेयर कयो तफ़सील सां तव्हांजी वॾी महिरबानी थींदी सर। थैंक यू।
असगर मलाणो साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, सिंध सलामत सथ जी वॾी महिरबानी जो तव्हां पंहिंजो हर वक़्तु क़ीमती टाइम कढी असांखे पंहिंजे चैनल जे ज़रिए माण्हुनि सां मुतारिफ़ करायो था। दरअसल ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको कराची सिंध आहे, नारो आहे, इहो तरक़ी पसंद पार्टी 2010 में इन बैनर ऐं इन नारे हेठि हिकिड़ी शानदार रैली करे चुकी आहे, जेके हाणे तव्हांखे क्लिप्स मिलनि था फेसबुक ते, जंहिंमें असांजो मञणु ऐं चवणु इहो आहे त क़ौमपर सियासत जी या जेके बि वफ़ाक़ी पार्टियूं सिंध में सियासत कनि थियूं उन्हनि जे मुक़ाबले में इहा रैली तमामु हिकिड़ी वॾी शानदार ऐं यादगार रैली रही आहे। इन जे बावजूदि त उनखे डिस्टर्ब करण लाइ सरकार ऐं उनजे इतादी MQM तमामु घणियूं कोशिशूं कयूं, पर उहो सिंधी माण्हुनि जे अहसासनि जज़्बनि जी निगरान हुई। त हाणे हिन वक़्तु साॻी सूरत हाल डेवलप थी आहे त MQM जेका आहे उहा साज़िशी हथकंडा इस्तेमालु कया आहिनि सिंध खे तक़सीम करण लाइ, ऐं असेंबली में ख़ामोशी सां, अहिड़ी ख़ामोशी सां असेंबली में बिल मूव कयो अथनि जीअं भाॻियुनि खे ख़बर न पवे हिननि जो कमु थी वञे। त उन में पहिरें मरहले में त उहो कामयाबु थी विया, जो असेंबली जे फ्लोर तां उहो मंज़ूरु थियो, PTI जे मेंबरनि उनखे सपोर्ट कई ऐं कमेटी में हलियो वियो। जॾहिं कमेटी में केस वेंदो आहे त पोइ कमेटी रुॻो थोरी उनजी कानूनी लैंग्वेज नोक झोक दुरुस्त कंदी आहे, वरी पार्लियामेंट में पेश कंदी आहे। त PTI जा सिंधी ॿियनि सूबनि जे नुमाइंदनि सभिनी उनजी जहिड़ो PTI हिमायत कई। पीपल्स पार्टी जो हिकिड़ो मेंबर उन ॾींहुं नवीद कमर उन काफ़ी उन ते एतिराज़ कया, पर उनजे एतिराज़ खे रद्द कयो वियो। त हाणे सुवाल इहो आहे त असीं चऊं था त इहा जेका रोज़ बरोज़ हिकिड़ो सियासी स्टंट इस्तेमालु थिए थो त बाबा कैसे होगा गुज़ारा, आधा तुम्हारा आधा हमारा, ऐं कभी जो है जनूबी सिंध सूबा, कॾहिं जेको आहे सो सिंध 1 सिंध 2 सूबा, कॾहिं मुहाजिर देश ऐं जिनापुर जूं ॻाल्हियूं, त इहे सिंध मां इन क़िस्म जी सियासी मस्करी ख़तमु थियणु खपे। सही। जॾहिं त हिंदुस्तान तक़सीम थियण वक़्तु सॼे हिंदुस्तान मां माण्हू पंजाब सूबे में मुंतक़िल थिया, पश्तूनख्वा सूबे में बि आया, त उते इन क़िस्म जी का बि ओपराइप जी सियासत कोन्हे, मुहाजिर परस्ती जे नारे जी सियासत कोन्हे, ऐं मुहाजिर क़ौम जे तस्वर वारो ॻाल्हि कोन्हे, ऐं हिते जेको आहे सिंध में इहो नफ़रत जी सियासत खे 70 साल पाले ताते वॾो कयो वियो आहे। त असां चऊं था त इनखे वक़्तु सिर जे रद्द न ॾींदासीं त पाण कंहिं न कंहिं माज़ ते सादगी में मार खाई वेंदासीं। इन करे ज़रूरी आहे त हुननि हिकिड़ी ख़ामोश ऐं चालाकी सां हिकिड़ी सिंध जे ख़िलाफ़ु साज़िश कई आहे त पाण पब्लिकली छो न उनखे रद्द करियूं समूरा गॾिजी। इन करे असां 26 अक्टूबर ते सुभाणे खां ई कराची सिंध अमन मार्च शुरू पिया करियूं। 10 बजे असांजो आहे त असां तरक़ी पसंद हाउस खां निकिरंदासीं ऐं कासिमाबाद जे हिन मेन मुखी कासिमाबाद जी बाज़ार मां थींदा असां कोटड़ी ऐं वाया ठट्टो जो रोड वठंदासीं, जंहिंमें असांजो इरादो आहे त असीं 4 बजे ताईं एनी हाउ गगर फाटक पहुचूं ऐं 4 बजे हुते जेके बि कराची जा असांजा वर्कर दोस्त साथी आहिनि या जेके कराची जा माण्हू जेके यकीन रखनि था त कराची सिंध जो अणटुट हिसो आहे ऐं सिंध जो हिसो हुजणु खपे ऐं हिन साज़िश खे रद्द था कनि, उन्हनि सभिनी माण्हुनि खे चयो आहे, मूंखे उमेदु आहे त हज़ारनि जी तइदाद में माण्हू ईंदा गगर फाटक ते ऐं उहे पाण खे उते जॉइन कंदा ऐं पोइ असांजो तरतीबवार कराची जे सभिनी ज़िलनि में मसलन मलीर ज़िलो, ओभर ज़िलो, ओलह ज़िलो, सेंट्रल ज़िलो, लयारी, इन्हनि सभिनी ज़िलनि में जेको आहे तरतीबवार 9 ॾींहंनि जा प्रोग्राम आहिनि, जंहिंमें असांजूं इस्तक़बालिया आहिनि, कार्नर मीटिंगूं आहिनि, जलसा आहिनि, ॻोठाणियूं कचहरियूं आहिनि। इहो सभु जो सभु असां प्रोग्राम 9 ॾींहं कंदासीं ऐं इंटेलेक्चुअल दानश्वरनि सां गॾिजाणियूं आहिनि, बिज़नेस कम्यूनिटी जे माण्हुनि सां कचहरियूं आहिनि, साफ़ियुनि सां, प्रेस क्लबनि सां, वकीलनि जी बार एसोसिएशन सां असांजूं कचहरियूं आहिनि। त इहो सॼो प्रोसेस करे 3 तारीख़ जेको ॾींहुं आहे उन ॾींहुं असां पंहिंजी सॼी अवामी ताक़त जो इज़हार करणु चाहियूं था कराची में। त मुंहिंजो ख़्यालु आहे
त सिंध जा माण्हू लखनि जी तइदाद में उन रैली में शरीक थींदा ऐं फुआरा चौक जेको आहे गवर्नर हाउस जे साम्हूं, छो जो इमरान ख़ान जो वज़ीर आज़म जो नुमाइंदो जेको गवर्नर हाउस में वेठो बिल्कुलु त उन जे ज़रिए सां वज़ीर आज़म खे इहो पैगाम वञणु खपे त सिंध जा माण्हू तव्हांजी इन सियासत, जंहिं सियासत में तव्हां सिंध खे कराची खां धार करण जा हथकंडा इस्तेमालु करियो था या अहिड़ी चालाकी अटकल कयो था जंहिंमें तव्हां चओ था त सिंध जी कराची जी मैशियत धार आहे, कराची हेतिरो कमाए थी, कराची जी गंदगी साफ़ करण लाइ डायरेक्ट वफ़ाक़ अचे, फलानो अचे, त उनखे पैगाम वञे त हीअ जेकॾहिं हरकत थींदी सिंध में त सिंध जा माण्हू सुख सां न वेहंदा ऐं तव्हांजी समूरी एजेंडा खे नाकाम थियणो पवंदो। त मूंखे उमेदु आहे त 3 तारीख़ ते सॼी सिंध खे असां दावत ॾिनी आहे, इंटेलेक्चुअल्स खे, अदीबनि खे, लॉयर्स खे, पंहिंजी न्याणियुनि खे, अदड़ियुनि खे, सभिनी खे, त लखनि जी तइदाद में माण्हू अचनि, ओते मथे अचनि ऐं सिंध सां यकजहती जे इज़हार तौरु इन ॻाल्हि जो अज़म खे वरजाइनि त कराची सिंध आहे ऐं सिंध असांजी अम्मा आहे ऐं सिंध अम्मा जी इज़त, ताज़ीम, तक़दुस ऐं उन जे इस्तकाम लाइ क़ौमी वहदत जे बका लाइ सिंध जो बचो बचो पंहिंजी क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहे। त मूंखे उमेदु आहे त इनशाला ही तमामु शानदार ऐं जानदार प्रोग्राम थींदो। ज़बरदस्त। अच्छा डॉक्टर साहब, जेको ख़ासि तौर ते कॉम्प्रेस्टन जे हवाले सां, गॾिजण जे हवाले सां जेकॾहिं अव्हां खां उहो सुवाल पंहिंजे प्रोग्राम में न कंदो आहियां त ईअं सम्झो त उहो मुंहिंजो प्रोग्राम अधूरो रहिजी वेंदो आहे। जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी, नवाज़ लीग ऐं JUI हुकूमत ख़िलाफ़ मुतहद, पर सिंध जे मसइलनि ते ख़ासि तौर ते कॉम्प्रेस्ट छो नथा गॾिजनि? बसि इहा बदकिस्मती आहे त कॉम्प्रेस्तनि वटि क़ौमी एजेंडा यानी कि अहम न हूंदी आहे ऐं ज़ाती नोयत जूं, फ़रोई नोयत जी ॻाल्हियुनि ते दिलचस्पी रखंदा आहिनि। तव्हां ॾिठो त जॾहिं असां इहो ऐलान कयो त असां कराची सिंध मार्च 10 ॾींहंनि लाइ कराची में खणी वेंदासीं, त इन्हनि ई परदेनशीन कॉम्प्रेस्तनि असांजी मार्च जे ख़िलाफ़ु मुख़्तलिफ़ सुवाल उथारिया त ही क़ादिर मक्सी खे एजेंडा मिली आहे इस्लामाबाद जी, वरी सिंधी मुहाजिर फ़साद थींदा, वरी नस्ल परस्ती जा वॻोड़ थींदा, वधमनी थी वेंदी, वॾो वैल थींदो, हीउ पघार पियो थो मल्हाए, फलानो थो करे। इन्हनि ई परदानशीननि काफ़ी सोशल मीडिया ते सवाल उथारे ऐं MQM जी वंगार पूरी मुकमल वही उन जे वंगार जो कमु कयो। पर जेके सिंध जा ग़ैरत माण्हू, मंद माण्हू आहिनि, जेके वतन सां जिन जो रूह जुड़ियल आहे, उहे सम्झनि था त डॉक्टर क़ादिर मक्सी पंहिंजे सॼे सियासी कैरियर में 82 खां वठी अॼु ॾींहं ताईं कंहिं बि इस्टेब्लिशमेंट जे मर्ज़ी जो हिकिड़ो सियासी बयानु कॾहिं जारी न कयो आहे, त उन्हनि जी वंगार वहण त या उन्हनि जे इशारे ते को कमु करणु इहा त नामुमकिन ॻाल्हि आहे। त उहो 3 नवंबर ते पोइ जॾहिं आख़िरी ॾींहुं उन मार्च जो हूंदो ऐं माण्हुनि जी शिरकत, माण्हुनि जो जोश ख़रोश, उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो जवाबु हूंदो। इन करे फ़िलहालु असां कोशिशि कयूं था त अवाम जो वॾे खां वॾो हितां जो मुज़ाहिरो थिए। तव्हां 100 पार्टियूं गॾे विहारे छॾियो, माण्हू गॾु न हूंदा त ज़ीरो, 0 इंटू 100 ज़ीरो, जवाबु ज़ीरो। पर जेकॾहिं अवामी ताक़त उन में शामिलु थी वञे, अवाम थी वञे, त पोइ हिकिड़ी पार्टी, हिकिड़ो लीडर काफ़ी आहे। सही, ज़बरदस्त। अच्छा डॉक्टर साहब, हिकु ॿ सुवाल पाण कुझु खटा मिठा बि सुवाल अॼु पाण कंदासीं। पहिरियों जेको सुवालु आहे मुंहिंजो, त हीअ जेका विच में कुझु टाइम पहिरीं सोशल मीडिया ते ख़ासि तौर ते अव्हां जे ख़िलाफ़ु जेका हिकिड़ी प्रोपेगेंडा हली हुई त कॉम्प्रेस्टन राय एजेंट जे हवाले सां, त उन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त इहा महरान TV ते जेको मुंहिंजो इंटरव्यू हो, त न हुननि सवाल ॿुधो न सम्झो, न मुंहिंजे जवाब जे कंटेक्ट खे उन्हनि सम्झो। हिकिड़ी बूछाड़ शुरू थी वई त फलाणे जे ख़िलाफ़ु लिखियो, फलाणे जे ख़िलाफ़ु लिखियो। हुन जेको रऊफ़ चांडे मूंखां सवाल ई इहो पुछियो त जेके मुल्क खां ॿाहिरि माण्हू वेठा आहिनि ऐं हीअ तव्हांजे ख़िलाफ़ु लिखनि था या हिन मार्च खे हू तनक़ीद जो निशानो बनाइनि था, उन्हनि जे बाबति तव्हांजो छा ख़्यालु आहे? त मूं मुकमिल उन्हनि जा कमेंट्स ॾिना, उन जे बाबति ई पंहिंजी राय रखी, पंहिंजी ॻाल्हि ॿोल्हि कई। त हाणे मां सम्झां थो त इहे तफ़सील मां जीअं त हू चई चुको आहियां त 3 नवंबर ताईं असां यकतरफ़ी सीज़ फायर करे छॾी आहे, जंगबंदी करे छॾी आहे। मां न का वज़ाहत ॾियणु चाहियां थो त मूं हीउ चयो, मां हू चयो, मां फलाणे लाइ हीअं चयो, फलाणे लाइ न चयो। न मां वज़ाहत ॾियणु चाहियां थो, न तस्हीह करणु चाहियां थो।
3 नवंबर खां पोइ जॾहिं असां ही पंहिंजो सियासी अमल पूरो करे ईंदासीं पोइ इलाही ॾींहं आहिनि पिया हिक ॿिए खे सुवाल जवाबु कंदासीं वठि जवाबु ॾे जवाबु पोइ जेके जेके तारीख़ जा हवाला आहिनि उन्हनि हवालनि जी रोशनी में सभिनी सां ॻाल्हाईंदासीं केरु कहिड़े पासे बीठो आहे केरु कहिड़े पासे बीठो आहे सही डॉक्टर साहब जी अमी ॻाल्हि कई मेहरान टीवीअ जी त पाण इन हवाले सां त अव्हां जो मरकज़ी अॻवान शबीर मंगसी जो जॾहिं विछोड़ो थियो जी साईं ऐं वफ़ात वारे ॾींहं खां पोइ अव्हां जेको पार्टीअ तरफ़ां 3 ॾींहं सोग वारो जेको ऐलान थियो पर उन ऐलान खां बावजूद बि अव्हां उन ॾींहं ते तदफ़ीन खां पोइ उन अव्हां चैनल ते वेही ऐं उहा पार्टीअ जी सरगर्मी अव्हां जारी ऐं सारी रखी अहिड़ी कहिड़ी का मजबूरी हुई जो अव्हां उन ॾींहं ते ॾिसो असांजी मुकमल तौर ते 3 ॾींहं असां सोग जो ऐलान कयो असांजी सेंट्रल कमेटी जो इजलास हो जंहिं ॾींहुं शबीर जी फोती थी असां पंहिंजो सेंट्रल कमेटी जो इजलास मुलतवी करे छॾियो जॾहिं त एॾो हंगामी हालतूं हुयूं त असां हेॾे वॾे चैलेंज खे मुंहुं ॾियणु वञूं पिया कराची ऐं 10 ॾींहंनि जी रेगुलर एक्टिविटी कराची में त केतिरी ताक़त खपे कुवत खपे पैसो खपे ऐं उनजो डिसिप्लिन खपे त असां पंहिंजो पूरो सेंट्रल कमेटी जो इजलास मुतली करे ऐं 3 ॾींहंनि लाइ पंहिंजूं सियासी सरगर्मियूं मुअतल करियूं बाक़ी सियासी माण्हू आहियूं कंहिं रोड ऐं चौक ते बीहूं था असां हुते तदफ़ीन में वेठासीं वञी उनजी तदफ़ीन जे लाइ क़बर वबर जो हू इंतज़ाम कयो पियो वियो जॻह जो असां हिकिड़ी दरगाह में वेठासीं हुते नौजवान खणी आया कैमरा त बाबा साईं हीउ छा था कयो छा था कयो त गुफ़्तगू करणु सुवाल जवाब करणु उन में त का बंदिश कान्हे न ई माण्हू डॉक्टर साहब तदफ़ीन ते अलॻि सिलसिलो आहे हिकिड़ो चैनल टीवी चैनल ते वेही टॉक शो करणु उहा हिकिड़ो न उहो त कंहिं ते हो मेहरान त हुयो सर उन ॾींहुं उन अच्छा महिरान त मूंखे ख़बर कोन्हे त उन ॾींहुं हो या ॿिए ॾींहुं हो उन राति पर तदफ़ीन खां पोइ टॉक शो जो अच्छा मूंखे माना इहा ख़बर न आहे त उहो उन ॾींहुं हो या ॿिए ॾींहुं हो ख़बर कान्हे हा अच्छा ठीकु आहे डॉक्टर साहिबु हिकिड़ो सवालु जेको माशाल्लाह सिंध अव्हां खे हिकिड़ो लोई ऐं लॼ जो मुहाफ़िज़ वारो लक़ब जेको ॾिनो आहे त इहो लक़ब अव्हां ते इहो कॾहिं पियो इहो कीअं मिलियो इन ते अॼु इहो ॼाण असीं पंहिंजे प्रोग्राम जे थ्रू पूरी दुनिया बि ॼाणणु चाहे थी त लोई ऐं लॼ जे मुहाफ़िज़ जे हवाले सां असीं कुझु सम्झणु ॾिसो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो त मूंखे जेके बि पंहिंजा दोस्त या सियासी जेके बि कारकुन वग़ैरह आहिनि मूंखे लक़ब अलक़ाबनि सां सॾींदा आहिनि ऐं बिल्कुलु नापसंदि कंदो आहियां मां उनखे चवंदो आहियां मुंहिंजी इहो आहे त आउं तरक़ी पसंदि पार्टी जो चेयरमैन आहियां डॉक्टर कादिर मक्सी मूंखे इन ई नाले सां सॾियो बाक़ी कारकुन उनजूं मोहबतूं आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे हिसाब सां ॾियनि था लोई लॼ जो जेतिरे क़दुरु तफ़्ज़ जो ॻाल्हि हो त ख़बर अथव जिन माण्हुनि 86, 87, 88 में हैदराबाद ॾिठी हूंदी उनखे ख़बर हूंदी त हैदराबाद जे घटियुनि में सिंधी नियाणियुनि जा लाश कीअं पिया हुआ बग़ैर कपिड़नि जे ऐं उन जिस्म जा उज़वा कटियल हुआ उहे लाश कीअं पिया हुआ जॾहिं उन वक़्तु को बि माण्हू निकिरे थो ऐं पंहिंजे नियाणियुनि जे तहफ़ुज़ लाइ निकिरे थो ऐं सिंध खे उहे मथे उघाड़ियूं ऐं पेरें उघाड़ियूं सिंधियाणियूं औरतूं पंहिंजे अबनि ॾाॾनि जा क़दीम अबनि ॾाॾनि जा घर छॾे ऐं हू जॾहिं हैदराबाद मां बेदख़ल थियनि थियूं उन्हनि नियाणियुनि खे जॾहिं तव्हां मथे ते चादर ओढ़ायो था उन्हनि खे पनाह ॾियो था त उन्हनि ॾींहंनि में ई पोइ मज़ामती जंग जो सरमाण ऐं लोई लॼ जो मुआफ़िज़ ऐं फलाना फलाना इन क़िस्म जा दोस्तनि मोहबत जा इज़हार कया पर मां पंहिंजी ज़ात सां कॾहिं बि लक़ब अलक़ाब खे पसंदि न कंदो आहियां डॉक्टर साहब आज़ादी मार्च वारा दोस्त चवनि था त 15 लख त माण्हू ॿिया ईंदा पर 5 लख माण्हू सिंध मां ईंदा कराची सिंध हाई अमन मार्च में केतिरा माण्हू अची सघनि था सिंध में ई सिंध जा ॾिसो हाणे मां तव्हांखे ॿुधायां त सॼी रियासत पाकिस्तान जी रियासत 70 साल हिन मुल्क खे मज़हबी बुनियादनि ते हलायो आहे ऐं मज़हबी बुनियादनि ते हलाइण जे करे मदरसो स्कूल ऐं ॿराड़ियुनि में ग़ुरबत तालीम जी घटिताई ऐं माण्हुनि जी जेका सा पस्ती जेका आहे उन्हनि माण्हुनि खे मजबूर कयो त पंहिंजे ॿारनि खे मदरसनि में मोकिलियो जिथे मदरसो आहे जिथे मस्जिद आहे उहो उन्हनि जो मज़हबी सियासत कंदड़ माण्हुनि जो बुनियादी यूनिट थी थो वञे
त 15 लख छा हू 15 करोड़ जमा करे सघनि था, इहो को इशू कोन्हे। असां कॉमर्स पार्टी आहियूं ऐं JUI इब्तिदाई ज़माननि खां वठी इक़्तिदार में रहंदड़ पार्टी आहे। बलूचिस्तान जी तक़रीबन हुकूमत जी अदोद भाईवार हूंदी आहे, पश्तूनख्वा में रहंदी आहे, अपोज़िशन में हम मरकज़ में हमेशह हिकु ॿ वज़ारतूं उन जे हिसे में रहंदियूं आयूं आहिनि। त उहो इंटरनेशनल फिनोमिना में रहंदड़ हिकिड़ी सियासी जमायत आहे, उन सां कहिड़ो केरु मुक़ाबिलो करे सघे थो। असां पंहिंजी आइडियोलॉजी में सेक्युलर आहियूं, मज़हब खे सियासत में मुदाख़लत करणु या मज़हब जे बुनियाद ते सियासत करण जे रवैये जे असीं ख़िलाफ़ु आहियूं। इन करे असीं जमहूरी ऐं सेक्युलर रवैयनि जा ऐं रोशन ख़्याली जा असीं नुमाइंदा आहियूं। त इन करे मुंहिंजी उमेदु आहे त हाणे ही 10 ॾींहं मार्च आहे, इन में त असांजा नेचुरली कारकुन हूंदा, बाक़ी जेको कराची जो माण्हू आहे जेको असांजे काफ़िले जे इस्तक़बाल लाइ ईंदो, पंहिंजे ॻोठ शहर में वठी वेंदो। असांजो ॾिसो कंहिं बि हिकिड़ी जॻह ते महदूद प्रोग्राम कोन्हे। असां गुलशन इक़बाल में वेंदासीं, अज़ीज़ाबाद जे रोडनि तां गुज़रंदासीं, कोरंगी जे रोडनि तां गुज़रंदासीं, औरंगी जे रोडनि तां गुज़रंदासीं, डिफेंस ऐं क्लिफ्टन जे रोडनि तां गुज़रंदासीं। त सॼी कराची में असां मूवमेंट करणु चाहियूं था त माण्हुनि में हौसलो विझिजे ऐं ख़ौफ़ जी फिज़ा ख़तमु कजे। त इन हवाले सां मूंखे उमेदु आहे त जेको 3 तारीख़ असांजो ॾींहुं आहे, जंहिं ॾींहुं असां अवामी ताक़त जो मुज़ाहिरो करणु चाहियूं था, मुंहिंजी उमेदु बि इहा आहे ऐं ख़्वाहिश बि आहे त लखनि जी तइदाद में माण्हू हिकिड़ी यादगार क़िस्म जी इन रैली अवामी इज्तिमा थिए, जंहिंमें न रुगो MQM खे पैगाम वञे, कराची में वेठल माण्हुनि खे, इस्लामाबाद में वेठल हुक्मराननि खे बि इहो पैगाम वञे, ऐं गॾोगॾु जेके सफ़ारती दुनिया आहे, जेके मां ख़दशा पेश कंदो रहंदो आहियां, सफ़ारती दुनिया खे बि इहो पैगाम वञे, सफ़ारती हलक़नि में बि, त सिंधियुनि जी मर्ज़ी जे ख़िलाफ़ु को बि फ़ैसिलो हिते थींदो, उहो फ़ैसिलो क़ाबिल अमल न थी सघंदो। इन लाइ अवामी ताक़त जो इज़हार करण जी ज़रूरत आहे। ज़बरदस्त। अच्छा डॉक्टर साहब, सिंध जे दर्दनि जे हवाले सां, सिंध जे सूरनि जे हवाले सां जेका मुंहिंजे ख़्याल में त हिन वक़्तु अञा बि सिंध ॾींहं ॾींहं असां पोइ ते सिंध ॾींहं ॾींहं ॾिसूं पिया त जेकॾहिं मौसम जो ज़िक्र कंदासीं या जेकॾहिं तालीम जो ज़िक्र कंदासीं, सिहत जो ज़िक्र कंदासीं, त ॾींहं ॾींहं इहे मरहला वधंदा वञनि पिया ऐं इहे उहे जेके अदारा बहिराननि जे वर चढ़ंदा वञनि था। ताज़ा लाड़कानो चाणका मेडिकल जो या सिंध यूनिवर्सिटी जो हिन वक़्तु जेको मामिलो हले पियो, ख़ासि तौर ते ॾिसो पिया त एहतजाजी मुज़ाहरा मुसलसल हलनि पिया, त इहे आख़िर इन्हनि खे कीअं हल कजे, इन्हनि कहिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे जो इहे असांजा इहे सिंध जा घटि में घटि तालीमी अदारा, सिहत वारा अदारा या कुझु अहिड़ा अदारा थो बचनि। ॾिसो कॉम्पर सियासत जेका आहे न, उहा समाज ऐं मुआशिरे ॾांहुं ज़िम्मेवार थी चैलेंजिस खे क़बूल करे उन जे मुक़ाबले लाइ कमु नथी करे। कॉम्पर सियासत जो सॼो ज़ोर ऐं दारोमदार नारेबाज़ी ते आहे, ऐं जॾहिं फ़ैसिला कुन मरहलो अचे थो त कॉम्परस्त जेका कुवत उन जो सॼो इस्तेमालु जेको आहे वॾेरे हथु थिए थो, जागीदार जे हथु थिए थो। इन ई करे असां मुतनाज़ा बि आहियूं ऐं मुतनाज़ा असांखे बनाइण जी कोशिशि कई थी वञे। त असीं चऊं था त सिंध में जेसीं ताईं ग़ुलामी आज़ादी जी उहा आख़िरी हद तइ थिए, सेटल थिए, उन वक़्त ताईं जेके इंसान जे ज़िंदगियुनि सां लाॻापियल नंढी नंढी नोय जा मसइला आहिनि, हिकिड़े ॿार जे स्कूल जी तालीम खां वठी हिकिड़े ॿार जी दवा जे इलाज ताईं, हिकिड़ी गटर जी नाली, हिकिड़ो रोड रस्तो ऐं मुआशिरे में ई जेके बि सियासी समाजी इख़लाक़ी बुरायूं आहिनि, उनखे हल करण लाइ सिंध खे हिकिड़ी गुड गवर्नेंस जी ज़रूरत आहे। ऐं उहा गुड गवर्नेंस जागीरदारनि जे ज़रिए कोन्ह थींदी, मीरनि पीरनि वॾेरनि जे ज़रिए कोन्ह थींदी। उहा गुड गवर्नेंस सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध जा पढ़ियल गढ़ियल मिडिल क्लास जा नौजवान, लॉयर, वकील, सभु सोशल एक्टिविस्ट, उहे समूरा गॾु थी पंहिंजो पूरो इन सिमत में ज़ोर लॻाइनि त जागीरदारनि खे हिकिड़े दफ़ा पार्लियामानी सियासत में शिकस्त ॾियनि। पर बदकिस्मती आहे जॾहिं इहे ॻाल्हियूं थींदियूं वञनि त फौरी जवाबु अचे थो त हे त इक़्तिदार बुखिया आहिनि, हिननि खे वज़ीर थियण जो शौक़ु आहे, हीअ त एस्टेब्लिशमेंट जा चमचा आहिनि, हीअ त कुझु करे नथा सघनि, हीअ त आज़ादी था फिरी विया। पोइ इन क़िस्म जी फ़तवाबाज़ी जे लुड़ में जेका हक़ीक़ी जदोजहद आहे उनखे मलियामेट करण जी कोशिशि कई थी वञे। त इन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे, ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां समूरा जेके बि रोशन ख़्याल माण्हू आहियूं, लेखक आहियूं, साफ़ी आहियूं, वकील आहियूं,
डॉक्टर आहियूं, इंजीनियर आहियूं, नौकिरी पेशा माण्हू आहियूं, या समाज जा आम सुघड़ समाज सुधारक माण्हू, उहे समूरा गॾिजी हिन जागीरदार मुआशरे लाइ चैलेंज बणिजूं। जेसीं उन्हनि खे पाण शिकस्त न ॾींदासीं तेसीं ताईं शायदि ई आज़ादी ग़ुलामी जो फ़लसफ़ो असांखां कोहे परे हूंदो। डॉक्टर साहब, ख़ुदकशी जा वाक़िया ताज़ा अवां पढ़िया हूंदा, ॾिठा हूंदा, हीअ जेके नौजवान ख़ासि तौर ते नौजवान नसुल जेको ख़ुदकशी करे पियो थो, उहो ख़ुदकशी जो रुझान जेको उहो ॾींहों ॾींहुं वधंदो थो वञे, त उनखे रोकण लाइ छा करणु घुरिजे ऐं सबबु छा आहे हुनजो? ॾिसो, इहो मजमूई तरह ग़ुलामदारी मुआशरनि में ईअं थींदो आहे। सिंध मजमूई तरह हर हवाले सां ग़ुलाम आहे, क़ौमी तरफ़ ग़ुलाम आहे, मुआशी तरफ़ ग़ुलाम आहे। माण्हू पंहिंजे वतन जी उन ग़ुलामी ज़िलत खे समझदार माण्हू महसूसु करे थो। मक़ामी मीर पीर वॾेरे जी ग़ुलामी आहे। त ख़ुदकशी रुगो पिस्टोल हणी ख़ुदकशी त कोन्हे न। जेको माण्हू हीरोइन जे अॾे ते वेही हीरोइन पीए थो, पंहिंजो पाण खे फना करे थो किचिरे ढेर ते पियो, उहो बि हिकिड़ी ख़ुदकशी आहे। जेको माण्हू हिन मुआशरे में बाग़ी थी चोर धाड़ल जो रस्तो वठे थो ऐं शहर में कंहिं गोली जो शिकार थी थो वञे, पुलिस या कंहिंजी गोली जो, उहो बि हिकिड़ो ख़ुदकशी पाण मारण वारो रुझान आहे। त हीउ समूरो समाज जे अंदरि जेके नफ़सियाती बीमारियूं आहिनि, जेके नाइंसाफ़ियूं आहिनि, उन जे रद्द अमल में हाणे छो जो सोशल मीडिया जे करे शयूं पखड़जनि तेज़ थियूं। हिकिड़े खे ॾिठो ॿिए खे ॾिठो, चइबो गिदरो गिदरे खे ॾिसी रंग पकड़ींदो आहे। त जॾहिं हिकिड़े नौजवान जी ख़बर हली ऐं उहा ॾाढी सोशल मीडिया ते 5-8 ॾींहं हली, वाह वाह ही मशहूरी हू मशहूरी, त पोइ जेके इन डिप्रेशन जो शिकार माण्हू आहिनि उन्हनि जो इहो केस मल्टीप्लाए थिए थो। त यार असांजे मसइले जो बि हल इहो आहे। छो जो हाणे इश्क ऐं माशूकी जो जेको चकर आहे उहो हिकिड़ो माण्हू शिकार थियो, पर हज़ारा लख अहिड़ा नौजवान आहिनि जेके इन्हनि नफ़सियाती मर्ज़नि ऐं मुंझारे में शिकार आहिनि। जॾहिं हू सम्झनि था त हीअ ॿिनि माण्हुनि ख़ुदकशी करे छॾी, त असांजो बि शायदि इलाज इहो आहे। मुआशरे में काउंसलिंग कोन्हे, सही डॉक्टर कोन्हनि, नफ़सियात जा माहिर कोन्हनि, सरकारी अस्पतालुनि में त इहो बिल्कुलु नथो थिए। ऐं हुकूमत इन सॼे मसइले ते का सीड़प नथी करणु चाहे। प्राइमरी स्कूल में अॻु में जेको उस्ताद ॿार जी ज़हनी निशोनमा ऐं तरबियत कंदो, उनजी इख़लाक़ जी बुलंदी जा जेके लेक्चर ॾींदो, वॾो माण्हू थियणु, वॾा ख़्वाब ॾिसणु, वॾनि मक़सदनि लाइ ज़िंदगी खे अर्पे छॾणु, इहो जेको प्राइमरी ऐं हाई स्कूल लेवल ताईं उस्ताद ॿारनि जी ज़हनी तरबियत कंदा, उहा बिल्कुलु ख़तमु थी वई आहे। हींअर 7 क़िस्म जा प्राइमरी मास्तर आहिनि, माफ़ी सां चवां थो, जेके पंहिंजी कमिटमेंट सां कमु कनि था। कुझु ज़रूरु अहिड़ा हूंदा जो मुआशिरो ज़िंदा आहे, पर अक्सर त उन्हनि माण्हुनि जे जिन जो पघार सां तालुक़ु आहे, ॿियो कंहिं सां तालुक़ु कोन्हे। ॿारु पढ़े थो नथो पढ़े, कैरेक्टर बिल्ड थिए थो नथो थिए, उन सां उनजी दिलचस्पी कोन्हे। त जेकॾहिं घर में माउ पीउ मज़दूरी गुरबत उन्हनि मसइलनि में फाथल आहे, ॿारु स्कूल वञे उते उस्तादु सुठो न मिले, मुआशरे में वञे उते इन क़िस्म जा जिन्सी बघड़ ऐं इहे बुछड़ा माण्हू वेठा आहिनि जेके ॿारनि खे को चस पियारणु सेखारे, को हीरोइन पियारणु सेखारे, को उन सां जिन्सी बदयानती करे ऐं उन क़िस्म जी सूरत हाल करे, त पोइ उन मुआशरे में ख़ुदकशियूं न थींदियूं त बाक़ी छा थींदो? त हीउ हिकिड़ो मजमूई समाज जो अक्स आहे जेको अक्सर असांखे नज़र अचे थो। ऐं इहो सभु जेको आहे अहल हुकूमत जेका आहे, बिलाल भुटे ज़रिए कोन्ह थींदो, जेके बिलाल भुटे पोयां नचनि था, ज़रदारी पोयां कोन्ह थींदो, मुस्लिम लीग जे पोयां कोन्ह थींदो। इन जे लाइ सिंध में पढ़ियल ॻढ़ियल कमिटेड माण्हुनि जी हुकूमत जी ज़रूरत आहे। उन लाइ ज़रूरी आहे त इन्हनि जागीरदारनि खे चैलेंज करे। महिरबानी डॉक्टर साहब, आख़िरी सवाल खां पोइ अव्हां जो पैगाम थींदो असांजे प्रोग्राम सिलसिला में थ्रू, ख़ासि तौर ते सिंध कराची सिंध आहे मार्च अमन मार्च जे हवाले सां। जेको हीउ मुंहिंजो आख़िरी सुवालु आहे त माशाल्लाह हूअं त अव्हां जी मुखड़ीअ ते त मुरकत हूंदी आहे, पर अॼु चाहियूं पिया त सिंध सलाम जे थ्रू पूरी दुनिया अव्हां जी मुखड़ीअ ते मुर्क ॾिसणु चाहे थी ऐं थी सघे टहक बि ॿुधणु चाहे। उहो मुंहिंजो सुवालु हीअ आहे त जीअं क़ौमप्रस्त लीडरनि जा कारकुन जीअं लीडरनि सां पंहिंजी मोहबत कनि था, ईअं सिंध मां कहिड़ो क़ौमप्रस्त लीडर अव्हां सां या अव्हां उन सां मोहबत कंदा हुजो? ॾिसो, मां थोरो ईअं खुले दिमाग़ जो माण्हू आहियां। मुंहिंजी शख़्सियत में अक़ीदे परस्ती कोन्हे, ख़ुशामद कोन्हे, ऐं मां इन सॼे मनफ़ी रुझाननि खां जेके बि तव्हांखे इज़त खां किरी को कमु कराइण ते मजबूर कनि, ऐं रुगो पंहिंजे वालदेन, पीउ मुंहिंजो आहे, वालदा अलाह हुनखे जन्नत में जॻहि ॾे, क़बर में आहे, पंहिंजे पीउ खे
पेरनि ते हथु रखी झुकी मिलंदो आहियां। बाक़ी मुंहिंजो कंहिं बि फ़र्द सां तालुक़ु जेको आहे कंधु झुकाए मिलण वारो कोन्हे। ऐं न ई मां कंहिंसां का बदइख़लाक़ क़िस्म जी मज़ाक़ कंदो आहियां। मुंहिंजे नंढपण खां वठी जेके मुंहिंजा नंढपण जा दोस्तनि तव्हांखे ॿुधाईंदा त कंहिंसां गार गंद फलानी मश्करी कची मज़ाक़ इन क़िस्म जो मुंहिंजो कंहिंसां तालुक़ु कोन्हे। इन करे मां शुरू वारे ज़माननि खां वठी इहो कचहरियुनि में वॾा वॾा टैक, मुंहिंजी मशहूरु रही आहे ॻाल्हि रही आहे त आउं पंहिंजे ज़ाती कचहरियुनि में तमामु वॾा वॾा टैक ॾेई खिलंदो बि आहियां ऐं पंहिंजी उनखे इंजॉय बि कंदो आहियां। शायदि मुंहिंजी सिहत जो, मुंहिंजे इलाही सारनि सबबनि जो जहिड़ी मूं ज़िंदगी मुश्किल वारी गुज़ारी आहे, उन्हनि गुज़ारण मां मुंहिंजो जेको बुनियादी सबबु इहो बि हुजे त मूं कॾहिं मायूसी पंहिंजो पाण ते हावी थियणु कान ॾिनी आहे। बाक़ी जेतिरे क़दुरु आहे सिंध जी आउं ज़ाती तरह एतिराम कंदो आहियां हैदरबग जतोई साहिब जो, साईं जीएम साहिब जो, रसूल पलीअ साहिबु, जाम साकी साहिबु, उन्हनि जी मस्बत ॻाल्हियुनि ते आउं इख़्तियार बि कंदो आहियां ऐं नेकी बि कंदो आहियां खुली, ऐं कॾहिं मुनाफ़िकी न कंदो आहियां। ऐं उन्हनि जी शख़्सियतुनि जा जेके मनफ़ी पासा आहिनि उन जे सियासी किरदारनि में उन ते तनक़ीद बि कंदो आहियां। त मुंहिंजे लाइ को अहिड़ो आइडियल किरदारु कोन्हे जेको मां चवां त हीअ मुंहिंजे लाइ आइडियल आहे, या मुंहिंजी इल्म जी कमी आहे ख़ुदा थो ॼाणे, या मुंहिंजी सोच जी, त को अहिड़ो किरदारु जंहिंखे आउं आइडियल ठाहे ऐं उनजी बसि अखियूं पूरे पोवारी करियां, अहिड़ो मूंखे वॾी महिरबानी डॉक्टर साहब, वॾी महिरबानी। आख़िर में कराची सिंध आहे अमन मार्च जे हवाले सां पूरी दुनिया खे असांजे फेसबुक लाइव प्रोग्राम सिलसिला जे थ्रू पैगाम। महिरबानी। ॾिसो, मां इहो थो चवणु चाहियां त जॾहिं बि वतन ते ख़तरो हूंदो आहे, मादरे वतन जेको आहे, क़ौमूं तॾहिं रहंदियूं जॾहिं क़ौमुनि खे धरती हूंदी आहे, ऐं धरती जॾहिं ख़तरे में हुजे ऐं उनखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां कब्ज़े जी कोशिशि कजे, विरहाइण ऐं तक़सीम थियण जी कोशिशि कजे, उन वक़्तु हर सान्यमंद माण्हू जो, हर बाहोश बाहवास माण्हू जो इहो फ़र्ज़ु आहे त उनजी बका लाइ पंहिंजो किरदारु अदा करे। सो तरक़ी पसंद पार्टी इहो मौक़ो ॾिए पई सिंध जे समूरे सान्यामंदनि खे त अचो, पाण कराची खां वठी कश्मीर ताईं, किंजर खां कारूंजर ताईं जेको पंहिंजो मादरे वतन आहे, उन मादरे वतन जी हिफ़ाज़त ते पंहिंजी मालिकी ऐं पंहिंजो हक़ तस्लीम करायूं ऐं हिन वतन ते हक़ीक़ी मालिकी, हक़ीक़ी हाकिमियत आणियूं सिंध जे उन महिनतकश तबक़नि जी जेके अहल आहिनि, जेके वतन खे मां जेतिरो मुक़दस सम्झी उन जी तामीर ऐं तरक़ी में पंहिंजो हिसो अदा कनि। सो 26 अक्टूबर ते असांजा काफ़िला अचनि पिया तव्हांजे कराची जे शहर में। उमेदु आहे चपे चपे ते सिंधी, बरोच, क़दीम आबादियूं, उर्दू ॻाल्हाईंदड़ जेके रोशन ख़्याल माण्हू आहिनि उहे न रुॻो गॾु हूंदा, इस्तक़बाल कंदा, पर 3 नवंबर ते हिकिड़ो लाज़वाल क़िस्म जो अवामी इज्तिमा कराची में करे ॾेखारियो, जंहिंमें सॼी सिंध ऐं सॼी दुनिया ॾिसे त सिंध ही थींदी आहे, सिंधी हीअं पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त कंदा। ज़बरदस्त, वॾी महिरबानी सर, वॾी महिरबानी, थैंक यू। महिरबानी सभिनी दोस्तनि जी। अॼोको असांजो प्रोग्राम डॉक्टर कादिर मक्सी साहब सरमान सिंध तरक़ी पसंद पार्टी, ऐं हिन वक़्तु बि असां हाउस ते ई वेठा आहियूं। अॼु जेका अवी ॻाल्हि ॿुधी उहा कराची सिंध आहे अमन मार्च जे हवाले सां। सुभाणे इनशाला वरी कंहिं ॿिए मौज़ू ते, कंहिं ॿिए इशू ते असीं अव्हां सां गॾु हूंदासीं, अव्हां असां सां गॾु हूंदव, ऐं इनशाला हिननि सिटनि सां पाण सभिनी दोस्तनि खां इजाज़त वठंदासीं। रहे शल तुंहिंजो ऐं मुंहिंजो सदाईं सां सलामत, रहे शल तुंहिंजो ऐं मुंहिंजो सदाईं सां सलामत, शादाबाद ज़िंदाबाद, रहे शल सदाईं सिंध सलामत। महिरबानी, थैंक यू।